वीडियो में गाल कंदासीं भागन वारो हुयो वो शख्स हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जंहिंजे घर में जलाल चांडे जन्म वरितो। दोस्तों जलाल चांडियो अमीर घर में पैदा थियो। हालांकि के मुख़्तलिफ़ वीडियो राय आहिनि माण्हुनि जा। के चवनि पिया ग़रीब घरनि में पैदा थियो, के पिया चवनि अमीर घर में पैदा थियो। लेकिन हाजी फैज़ मोहम्मद चांडियो सऊदी रहंदो हुयो ऐं हाजी फैज़ मोहम्मद चांडे वटि एतिरी पिरापटी हुई जो बनी बारो पंहिंजो हुयो ऐं माल मता पंहिंजो हुयो उन्हनि वटि। ऐं उन टाइम में उहो घराणो तमामु घणो ख़ुशि हुयो उन दौर जे हिसाब सां। तो दोस्तों जलाल चांडे जॾहिं अखि खोली त चारों तरफ़ ॾिठईं त मालमंद वारो माहौल हुयो ऐं हाजी फैज़ मोहम्मद चांडियो चए पियो त मुंहिंजो पुटु ॿियनि पुटनि वांगुरु या ज़मींदार थिए या पढ़ी लिखी नौकिरी वारो थिए ऐं पघार खणे। लेकिन कुदरत वारे खे ॿी का शइ मंज़ूर हुई। पोइ अहिड़े तरीक़े सां जलाल चांडियो अली हसन ज़रदारी जो तमामु घणो फ़ैन हुयो ऐं उन टाइम में अली हसन ज़रदारी जा यकतारी चपड़ीअ ते केस्टूं वठी ॿुधंदो हुयो जलाल चांडियो रेडियो ते ऐं केस्टूं वठी ॿुधंदो हुयो। लेकिन जलाल चांडे खे शौक़ु ॻाइण जे तरफ़ हुयो ऐं हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जलाल चांडे खे चए पियो त बाबा ॻा न, जे ॻाईंदे त मां जेको आहे सो तोसां घटि न कंदुसि। लेकिन जलाल चांडे खे किथे बि दिलि न पई लॻे। हालांकि मुख़्तलिफ़ वीडियोनि में तव्हां ॿुधो हूंदो पढ़ण बि मोकिलियो वियो, दर्ज़ी वटि बि छॾियो वियो जलाल चांडे खे। लेकिन जलाल चांडे जी दिलि उते मुतमिन न हुई ऐं हाजी फैज़ मोहम्मद चांडियो झलींदो हुयो जलाल चांडे खे त बाबा ॻा न, इहो असांजो पेशो कोन्हे को ऐं इहो जेको आहे सो तूं ॻा न, इन तरफ़ न अचु। लेकिन जलाल चांडे खे शौक़ु हुयो ॻाइण जी तरफ़ ऐं अहिड़े तरीक़े सां पोइ वरी माण्हू वरी खोड़ चुगलियूं हणी जलाल चांडे जे मथां त भाउ फैज़ मोहम्मद खे ॿुधाईंदा हुया त छोकिरो तुवारो रुलंदो वते ऐं टेप गिचीअ में वते कलाम ॿुधंदो। पोइ वरी जॾहिं जेको आहे सो जलाल चांडियो घर पियो अचे त हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जलाल चांडे खे धड़का बि ॾिए पियो। लेकिन हिकिड़ो महफ़िल जॾहिं थियो जलाल चांडे जे ॻोठ में, पोइ उन में जलाल चांडे उते पंहिंजी जेका मौसीक़ी पेश कई त पोइ जलाल चांडे जा जेके ॻोठ जा माण्हू हुया उहे हाजी फैज़ मोहम्मद चांडे खे वञी चवनि पिया त बाबा पुट तुवारे तमामु बहितरीनु जेको आहे सो हिन फंक्शन कयो ऐं तमामु बहितरीनु ॻायो। पोइ वरी जॾहिं जलाल चांडियो घर न पियो अचे, ॾिसे पियो त बाबो जेको आहे सो विढ़ंदो। लेकिन ड्रिजंदे ड्रिजंदे जॾहिं घर जे दर ताईं पुॻो, दरवाज़ो खड़काईं त हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जलाल चांडे खे भाकुर पइजी वियो। पंहिंजे पुट खे भाकुर पाए निरड़ ते चुमी ॾेई पुठी ठपे जलाल चांडे खे चयईं त पुट तो अॼु मुंहिंजो नालो रोशन कयो आहे ऐं ॻोठ जा जेके बि माण्हू अचनि पिया सभई तुंहिंजी नेकी पिया कनि ऐं अॼु खां वठी मुंहिंजे तरफ़ां तोखे इजाज़त आहे वञी भरपूर तरीक़े सां ॻाए ऐं सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार थी ॾस मूंखे। पोइ हाजी फैज़ मोहम्मद चांडियो खोड़ सारनि महफ़िलनि में जलाल चांडे जे दूबदू जेको आहे सो पंहिंजो पीउ पंहिंजे पुट जा कलाम बि ॿुधे पियो। हालांकि हुयो मुखालिफ़त, लेकिन जॾहिं जलाल चांडे बहितरीनु पंहिंजी मौसीक़ी पेश कई ऐं बहितरीनु तरीक़े सां पंहिंजा कलाम पेश कई त पोइ हाजी फैज़ मोहम्मद चांडे रूबरा जलाल चांडे खे हिकिड़े ॿिनि महफ़िलनि में ॿुधो ऐं तमामु हाजी फैज़ मोहम्मद चांडियो ख़ुशि थियो। दोस्तों जलाल चांडे खां जलाल चांडे जा ॿिया जेके भाइर हुया उहे त ज़मींदारी पिया कनि, पंहिंजे बनी बारे वारा हुया। लेकिन जलाल चांडियो हिन फील्ड में अची तमामु घणो हाजी फैज़ मोहम्मद चांडे जो नालो रोशन कई ऐं अॼु ताईं बि पंहिंजो नालो जलाल चांडे जो रोशन लॻो पियो आहे। ऐं जलाल चांडे जा ॿ पुट आहिनि हींअर सिंध में फ़नकार आहिनि, उहे बि 2025 में तमामु बहितरीनु उहे बि गीत जेको आहे सो ॻाइनि पिया ऐं पंहिंजे वालिद जलाल चांडे जे नक्शे क़दम ते हलनि पिया। त वॾी महिरबानी, जलाल चांडे जा मुख़्तलिफ़ क़िसा ऐं कहाणियूं असां पंहिंजे चैनल ते आणींदा रहंदा आहियूं। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।